नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हज़रत ज़िवकार अॼु की वीडियो में मां तव्हांजे साम्हूं बुरे ऐं सुठे दोस्तनि जी दोस्ती जे मुतालिक़ कुझु मुख़्तसर गुफ़्तगू कंदुसि। हज़रत ज़िवकार कि जितरो थी सके कि इंसान सुठनि जी सोबत इख्तियार करे, अल्लाह जी नेक बाननि जी, उलमा जी, सुलहा जी सोबत ऐं उन्हनि जी दोस्ती इख्तियार करे, उन्हनि सां महबत करे ऐं जितरो थी सके कि हिन ज़माने में इंसान बुरनि जी सोबत खां उन जी दोस्तीअ खां बचे। बुरनि जी सोबत ऐं अल्लाह जी नेक बाननि, अल्लाह जी नेक साले बाननि जी सोबत जे मुतालिक़, उन्हनि सां दोस्ती रखण जे मुतालिक़ हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु बहितरीन ऐं ख़ूबसूरत केतिरनि नफ़ीस मिसाल सां आका अलैहिस्सलातु वस्सलाम सम्झायो आहे। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि सुठे यार जी, सुठे दोस्त जी मिसाल मुश्क खणण वारे इंसान वांगुरु आहे। उहो मुश्क खणण वारो या तो तव्हांखे उहो मुश्क मुफ़्त में ॾींदो, या मुफ़्त में न ॾिए त तव्हां मुश्क उन सां पैसनि सां ख़रीद कंदव। जेकॾहिं उहो तव्हांखे मुश्क न मुफ़्त में ॾिए, न तव्हां उन खां पैसनि सां ख़रीद कंदव, त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि कम से कम उन मुश्क जी ख़ुशबू तव्हां ज़रूरु पाईंदो, मुश्क जी ख़ुशबू तव्हां ज़रूरु लहंदो। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि उन सुठे दोस्त जी मिसाल बि जेका सो मुश्क खणण वारे इंसान वांगुरु आहे कि तव्हांखे ॿियो कोई नफ़ो पहुचाए या न पहुचाए, पर एतिरो ज़रूरु नफ़ो पहुचाईंदो कि उन जे दोस्ती जो असरु तव्हांजे मथां ज़रूरु पवंदो। ऐं उन मां बुरे यार जी, बुरे दोस्त जी मिसाल आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि बुरे यार ऐं बुरे दोस्त जी मिसाल भट्ठी ॿारण वारे इंसान वांगुरु आहे। भट्ठी ॿारण वारे जी वटि बि तव्हां जॾहिं वेंदो कि या तो उहो उन जी बाहि तव्हांजे कपिड़नि खे साड़े छॾींदो, या जेकॾहिं तव्हांजे कपिड़नि खे न साड़े त कम से कम उन जी बदबू, उन जी दूंहुं तव्हांखे ज़रूरु महसूसु थींदो ऐं तव्हांखे तकलीफ़ महसूसु थींदी, तव्हां तकलीफ़ में अची वेंदो। त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बुरे यार जी बि मिसाल उन भट्ठी वांगुरु आहे, भट्ठी ॿारण वारे इंसान वांगुरु आहे कि उहो तव्हांखे ॿियो कोई नुक़सानु पहुचाए या न पहुचाए, पर उन जे बुरे दोस्तीअ जो असरु तव्हांजे मथां ज़रूरु पवंदो। हज़रत ज़िवकार केतिरे न सुठे ऐं केतिरे न नफ़ीस मिसाल सां आका अलैहिस्सलातु वस्सलाम सम्झायो आहे। ऐं ॿिए हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे, उहो फरमाइनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वो फरमाईंदे हुए ॿुधो आहे कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए थो कि अल्लाह सुब्हानहु व तआला जो फरमाए कि जेके इंसान मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए सां महबत ऐं प्यार करनि, मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए सां वेहनि ऐं मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए सां मुलाक़ात करनि, मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए जे मथां ख़र्च करनि, मुंहिंजे रज़ामंदी जे ख़ातिर हिक ॿिए ते ख़र्च करनि, तो अल्लाह सुब्हानहु व तआला जे हबीब करीम फरमायो कि अल्लाह सुब्हानहु व तआला तो फरमाए कि जेके इंसान मुंहिंजे ख़ातिर हिक ॿिए सां महबत करनि या वेहनि, तो क़यामत मां रब उन्हनि सां ज़रूरु महबत कंदुसि ऐं मां रब ज़रूरु उन्हनि सां प्यारु कंदुसि। हज़रत ज़िवकार तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैहि जे रिवायत में इहो बि आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह फरमाए थो पियो कि जेको मूं रब जे ख़ातिर, मूं रब जे ज़ात जे ख़ातिर हिक ॿिए सां महबत कंदा आहिनि, क़यामत जे ॾींहुं अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जे लाइ हिकु नूर जो मिंबर उन्हनि जे लाइ विछायो वेंदो ऐं उन्हनि खे नूर जे मिंबर ते विहायो ॾिनो वेंदो। तो अंबियाए किराम ऐं शुहदाए किराम उन्हनि खे उन वॾे मक़ाम ऐं मर्तबे ते ॾिसी करे, तो अंबियाए किराम बि उन जे इन मक़ाम ऐं मर्तबे ते रश्क कंदा, कि फरमाईंदा कि इन ख़ातिर रश्क कंदा कि अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे केतिरो न वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे। हज़रत ज़िवकार कि इन फरमान आली जो मक़सदु इहो आहे कि इंसान खे जेतिरो थी सघे कि बुरे सोबत खां बचे, छो त बुरी सोबत ऐं बुरे इंसान जी यारी दोस्ती कि दीन खे बि बर्बादु करे छॾींदो ऐं दुनिया खे बि बर्बादु करे छॾींदो। ऐं सुठनि जी सोबत इख्तियार करियो
कि सुठनि जी सोबत सां इंसान जी दीन बि संभालिजी वेंदो ऐं दुनिया बि संभालिजी वेंदी। कि उलमा किराम फरमाइनि था कि जेका सो सुठी यार जी जेका सो आहे यारी नांग जी यारीअ खां बि वधीक बदतर आहे, उन खां बि वधीक सख़्तु आहे। छो त नांग जी यारी इंसान उन जे सां दोस्ती रखणु तो नांग डंग हणी करे उन जी जान खे ख़तमु करे छॾींदो, उनखे मारे छॾींदो। पर बुरे दोस्त जी सोबत, बुरे दोस्त जी दोस्ती इंसान जे ईमान खे बर्बादु करे छॾींदो। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ को करीम रब असांखे अल्लाह जी ख़ातिरी हिक ॿिए सां मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल